वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गॾियल मुफ़ादनि जी काउंसिल जे इजलास में वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खां सिंध जा रहियल 87 अरब रुपया ॾियण जो मुतालबो करे छॾियो। नेशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी ते वधीक गौर लाइ कमेटी जोड़ी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गॾियल मुफ़ादनि जी काउंसिल जो 46 इजलास थियो। इजलास में नाणे वारे वज़ीर शौकत तरीन समेत चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि शिरकत कई। सरियनि जो चवणु आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह CCI इजलास में नए माली साल जी बजट में सिंध के नज़रअंदाज करण ऐं लोड शेडिंग जा मामला उथारियो। ज़रियनि मूजिब वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खां सिंध जा रहियल 87 अरब रुपया ॾियण जो बि मुतालबो कयो। वॾे वज़ीर इरसा जी पाणी विर्छ बाबति मॉनिटरिंग कमेटी ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में क़ौमी इलेक्ट्रिक पॉलिसी ते सूबनि तरफ़ां ख़दशनि जो इज़हार कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में अण ऐलानियल लोड शेडिंग ते ख़दशनि जो इज़हार कयो। होॾां वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गॾियल मुफ़ादनि जे काउंसिल जे इजलास जो पधरनामो जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म हाउस तरफ़ां जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त CCI जे इजलास में नेशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी 2021 जे ड्राफ्ट ते गौर वीचार कयो वियो। पधरनामे मूजिब पॉलिसी वधीक गौर लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। कमेटी में नाणी, तवानाई ऐं कानून वारनि वज़ीरनि खे शामिल कयो वियो। कमेटी में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर बि शामिल हूंदा। क़ौमी इलेक्ट्रिक पॉलिसी ते सूबनि खां तजवीज़ूं तलब कयूं वयूं। कमेटी सिफ़ारिशुनि ते मसवदो सूमर ते गॾियल मुफ़ादनि जे काउंसिल में पेश कंदी।